घोड़की भरिसां मोहम्मदपुर जे इलाक़े में बिज़नेस एक्सप्रेस ट्रेन जूं केतिरनि बोगियुनि ओचितो मरकज़ी इंजन खां अलॻि थी वयूं, जंहिं सबबि ट्रेन में सवार मुसाफ़िर सख़्त परेशानी में मुब्तला थी विया। वाक़े बाद ट्रेन केतिरनि कलाकनि ताईं रेलवे ट्रैक ते बीठल रही, जिते रेलवे इंतज़ामिया तरफ़ां बर वक़्तु इंतज़ाम न थियण सबबि मुसाफ़िरनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। मुसाफ़िरनि मूजिबि बोगियूं अलॻि थियण बाद नका फौरी मदद का फराहम न कई वई आहे ऐं न ई मुतबादिल सफ़र या महफ़ूज़ मुंतक़िली जा इंतज़ाम कया विया आहिनि। ॾिघे इंतज़ार दौरान औरतुनि ऐं ॿारनि बुज़ुर्ग मुसाफ़िरनि खे सख़्त तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पियूं। इन्ही शाहिदनि जो चवणु आहे त वाक़े बाद ट्रेन खे फौरी तौर रवानो न करे सघियो वियो। मुसाफ़िरनि रेलवे इंतज़ामिया खां फौरी नोटिस वठण ऐं हंगामी बुनियादुनि ते क़दम खणण जो मुतालबो कयो आहे। इब्तिदाई तौर वाक़े जो सबबि फ़नी ख़राबी ॼाणाए पियो वञे, जिते रेलवे इख़्तियारनि तरफ़ां अञा ताईं को बि बाज़ाब्ता बयानु जारी न कयो वियो आहे। मुसाफ़िरनि ऐं इलाक़े वासियुनि वाक़े जी शफ़ाफ़ जांच ऐं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि ख़िलाफ़ बचाव लाइ ट्रेन जे फ़नी जांच जो निज़ाम बहितर बनाइण जो मुतालबो कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।